हैदराबाद में भिटाई नगर जे रहवासिन पंहिंजे घर ते कब्ज़ो कंदड़ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिब कपिल कुमार ऐं ॿियनि कब्ज़ो कंदड़ सचल जोयो ऐं सादिया जोयो ख़िलाफ़ प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हिन दाहींदे ॿुधायो त कब्ज़ा माफ़िया सचल जोयो ऐं संदसि ज़ाल सादिया जोयो सरकारी प्लाट जा कूड़ा काग़ज़ ठहिराए उन ते 7 माड़ बिल्डिंग ठहिराए छॾी आहे। हिन खे मुख़्तियारकार अल्ताफ़ कोराई जी मदद हासिल आहे। हुन चयो त हुननि 8 महीना अॻु अल रहमान हेवन स्कीम जे बाउंड्री वॉल तोड़े भिटाई नगर थाणे जी हद में भीमराज जे प्लाट ते बि कब्ज़ो कयो हो। हाणे असांजे प्लाट ते कब्ज़ो करे अॾावत करणु चाहिनि था। हिन इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त प्लाट तां कब्ज़ो ख़तमु कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कोटड़े जी लॻ टंडोमस्ती फेज़ वाह ते पुराणी तकरार तां साले चाकूअ जा वार करे भेणीअ खे क़त्ल करे छॾियो। एसएस न्यूज़ रिपोर्टर अदनान हैदर लुंड मूजिब चीमा बिरादरीअ जे साले ऐं भेणीवे में पुराणी तकरार तां रज़ाक ॻोराया। संदसि भेणीवे लियाकत चीमे खे चाकुनि जा वार करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। टंडोमस्ती पुलिस इतला ते वाक़े वारे हंधि पहुची जवाबदार खे चाकू समेत गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त ज़ख़्मी खे खैरपुर सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। कोटड़े जी लॻ शाह हुसैन बाईपास वटि मुसाफ़िर कोच कल्टी, 30 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अदनान हैदर लुंड मूजिब मुसाफ़िर कोच कराची खां पंजाब वञी रही हुई त नेशनल हाईवे ते शाह हुसैन बाईपास वटि हादसो पेश आयो। ज़ख़्मियुनि खे खैरपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। 10 खां वधीक ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती जोगी आहे। पुलिस मूजिब हादसो तेज़ रफ़्तारी ऐं ग़लति ओवरटेकिंग सबबु पेश आयो। नावजहानपुर ऐं भरपासे में गुज़िरियल 3 महीननि खां बरसाती पाणी नेकाल न थियण ऐं लाल शाह लुंड रोड खे लॻल कट बंदि न थियण ख़िलाफ़ दरगाह लाल शाह बरी अॻियां फ़क़ीरनि ऐं बांधियड़नि एहतजाज कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर गुल मोहम्मद लाशारी मूजिब फ़क़ीर सदाम हुसैन शेख, फ़क़ीर अब्दुल फ़ताह शेख ऐं ॿियनि चयो त रोड खे कट हुजण सबबु 100 खां वधीक ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल आहे, जंहिं सबबु संदन का बि मदद नाहे कई वई। नोटिस वरितो वञे। भेरिया सिटी पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि टायर साड़े एहतजाज कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शरफुद्दीन कीरियो मूजिब ॻोठाणनि अली हसन खरल, कासिम शाहनवाज़ ऐं ॿियनि चयो त भेरिया सिटी पुलिस बाअसर मुज़फ़र कल्होड़ो ऐं अब्दुल हक कल्होड़ो जी विंगार वहंदे संदन ॻोठ ते काह कई। हिननि चयो त पुलिस ॿारनि, औरतुनि ऐं मर्दनि ते तशद्दुद करे सोना ज़ेवर, रोक रक़म ऐं ॿियो सामान खणी वई ऐं 2 नौजवाननि राजा खरल ऐं यासिर खरल खे ज़बरदस्ती खंबे वई। इंसाफ़ कयो वञे। खानवाहण में गर्ल्स प्राइमरी स्कूल दीन मोहम्मद मलाह में बुनियादी सहूलतूं न हुजण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम मुर्तज़ा बोहियो मूजिब ज़ारा बानो, सिंधु नवाज़, रुबाब कंवल, नसीबा ऐं ॿियनि चयो त स्कूल में वॉशरूम, फर्नीचर ऐं पीअण जो पाणी बि कोन्हे, जंहिं सबबु तालीम मुतासिर थी रही आहे। आला इख़्तियारियूं नोटिस वठनि। दादू में 5 ॿारनि जी माउ खे हरासा करण जो केस दाख़िल कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अकील लाखो मूजिब दादूअ जे बी सेक्शन थाणे ते 5 ॿारनि जी माउ खे हरासा करण जो 3 जवाबदारनि मथां केस दाख़िल कयो वियो। ज़ुल्फ़कार कॉलोनी जे रहवासिण औरत 5 ॿारनि जी माउ जमीला डेरो जी फ़रियाद ते संदसि पाड़ेसिरी अली नवाज़ रिंद, अली अहमद रिंद ऐं मोहम्मद असलम ते केस दाख़िल कयो वियो आहे। फैज़गंज वेझो ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम पाकिस्तान जे दर्शन लाल ऐं आदम ट्रस्ट इस्लामाबाद जे ताउन सां बरसात मुतासिरनि में 660 गरम बिस्तरा विरहाया विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर रफ़ीक सुमरो मूजिब तक़रीब जो मेहमान ख़ासि राजा अंजुम ऐं दर्शन लाल हुआ, जॾहिं त मरकज़ी चेयरमैन महबूब चांग सदारत कई। उन मौक़े ते हिननि चयो त ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम पाकिस्तान इंसानियत जी ख़िदमत कंदड़ हिकु बहितरीन इदारो आहे, जंहिं सां ताउन जारी रहंदो। टंडो आदम जे जुम्मन शाह वारे इलाइक़े में म्यूनिसिपल कमेटीअ जी नाअहली सबबु गुज़िरियल 2 महीननि खां मेन गटर लाइन बंदि पियल आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिब गंदो पाणी जुम्मन शाह दरगाह रोड, यूनियन काउंसिल मिठो खोसो ऑफिस आॾो बीठल आहे। मदरसनि ऐं स्कूलनि में पढ़ंदड़ शागिर्दनि ऐं मस्जिद में वेंदड़ नमाज़िन समेत समूरा रहवासी सख़्त परेशान आहिनि। रहवासियुनि फौरी तौर ते गटर लाइन ठाहे गंदो पाणी नेकाल करण जी घुर कई आहे।
उरेरोलाल लॻ भाऊ खान पठान जे मिसकीन हारी एजाज़ अली बुरड़ो मीडिया आॾो दाहींदे चयो आहे त बासर वॾेरे सरकारी वाटर कोर्स खे बंदि करे छॾियो आहे। संदसि पोखियल कणक जो फसल सुकी रहियो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद खासकेली मूजिबि हिन चयो त बासर 20 सालनि खां संदसि ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे। बाक़ी बचियल ज़मीन ते बि कब्ज़ो करण लाइ तंग करे रहियो आहे। हिन ज़मीन तां कब्ज़ो छॾाए तहफ़ुज़ फ़राहम करण जी घुर कई आहे। जाती में मंशियात रोक तहरीक पारां मंशियात जे ख़ात्मे लाइ मरकज़ी इमाम बारगाह हुसैनी खां रैली कढी धरणो हयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर महताब शाह मूजिबि आदिल लगारी, निसार अहमद मेमण ऐं रशीद आज़ाद जी अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे मंशियात बंदि करियो ऐं इंसानी ज़िंदगियूं बचायो जा नारा हया विया। हिननि मुतालबो कयो त जाती समेत ज़िले मां मंशियात जो ख़ात्मो आणे नौजवान नस्ल खे बचायो वञे। मलीर में पैराडाइज़ जे रहवासियुनि बिजली बंदिश ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई ऐं गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर आज़ाद खासकेली मूजिबि रहवासियुनि अब्दुल हकीम कंबराणी, नूर बीबी ऐं ॿियनि जो चवणु आहे त के इलेक्ट्रिक जा कामोरा खेनि ब्लैकमेल कनि था ऐं गरी रिश्वत एवज़ बिजली बहाल कनि था। हिननि चयो त के इलेक्ट्रिक जे कामोरनि सुहेल ऐं नदीम ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। सिंध में धारियुनि जी आबादकारी, मेहण ऐं ख़ैरपुर नाथन शाह तालकनि मां ॿोॾि जो पाणी निकाल न थियण ऐं शहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ मेहण में अवामी तहरीक पारां रैली कढी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर दरबान खोखर मूजिबि लाल जरवार, नूर अहमद कातियार, एडवोकेट साजिद अली महेसर, नूर बानो मल्हा, नजीबुर रहमान महेसर, एडवोकेट ज़ुल्फ़कार चांडियो ऐं ॿियनि जी अॻवाणी में रैली कढी शहर जो गश्त कयो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे हिननि चयो त हिकु सोचियल सम्झियल साज़िश तहत सिंध में धारियुनि खे आबाद कयो वियो आहे। हुकूमत जी नाअहली सबबि ॿोॾि मुतासिर शहरनि मां पाणी निकाल न थी सघियो आहे। मीरपुर माथेलो में IBA जी 33 खां 39 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर माशूक छॼण मूजिबि बशीर कलवड़, सखावत अली कादरी, शाहनवाज़ गडाणी, शेर खान छॼण ऐं ॿियनि चयो त तालीम वारे वज़ीर सरदार अली शाह तालीम खाते में हिकु सिंध ऐं 2 पॉलिसियूं क़ाइमु कयूं आहिनि। हिननि मुतालबो कयो त खेनि ऑफर ऑर्डर ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। शेदादकोट में SUP कारकुननि पारां ॿोॾि मुतासिरनि जी वाहर न थियण ऐं मुख़्तियार कार सोहराब शेख जे कयल मुबैना करप्शन ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी अलामती बुख हड़ताल कई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर घंवर बिरोही मूजिबि सिंध यूनाइटेड पार्टी पारां हमल खान खुश्क, हाकिम मस्तोई, रमीज़ तुनियो, आसिफ मक्सी, अलहदाद खुश्क, बच्चल बागी ऐं ॿियनि जी अॻवाणी में कोटो मोटो चौक ते अलामती बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुख़्तियार कार शहदादकोट सोहराब शेख मुतासिरनि जा हक़ हड़प करे हक़ीक़ी मुतासिरनि लाइ आयल इमदादी सामान वॾेरनि खे ॾेई रहियो आहे। नोटिस वरितो वञे। कुबो सईद खान में ॿोॾि मुतासिर वाहर न थियण ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाणनि सां गॾु एहतजाजी मुज़ाहिरो कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर माशूक मक्सी मूजिबि इम्तियाज़ अली मक्सी, मोहम्मद आलम, रईस ग़ुलाम नबी चन्नो, कामरेड रसूल बख्श बिरोही ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे ॿुधायो त सिंध सरकार तरफ़ां ॿोॾि मुतासिरनि लाइ मोकिलियल राशन ऐं ॿियो सामान AC कुबो सईद खान ज़ैनुल आबिदीन मक्सी मनपसंद माण्हुनि हवाले करे थो ऐं एजेंट ज़रिए विकिरो करे थो। हिननि वज़ीर आला सिंध ऐं कमिश्नर लाड़काणो समेत आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त AC खे फ़ौरी तौरु हटाए ॿोॾि मुतासिरनि खे रिलीफ ॾिनो वञे।